करे छा सघां थो आहियां माण्हू मां मजबूर खिलाए ख़ल्क़ मूं तां रही पियो दूर आहीं माण्हू मगरूर यर हाजी खान मलाह चवे थी वयो बदनाम आहियां बेवफा तुझे करे थी वयो बदनाम आहियां बेवफा तुझे करे सूर सठ क्यों सठ में सजाऊं सूर सठ क्यों सठ में सजाऊं बेवजह तुझे करे थी वयो बदनाम आहियां बेवफा तुझे करे थी वयो बदनाम आहियां बेवफा तुझे करे। बिल्कुल बठुरे का फरमाइश है नज़ीर कंडरा साहब, निसार खासकेली साहब, जुम्मन कंडरा साहब, कादर समेजो साहब, अली गौर बुरगड़ी साहब, सिद्दीक बुरगड़ी साहब, नबू खासकेली साहब, मेहरबानी। नफ़ो थींदो नुक़सान थींदो हाजी खान मला कोन